असाबतहुम मुसीबा कालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। रब तो फरमाए कदें भौ दई तवांखे आज़माईंदुम, कदें बुख दई तवांखे आज़माईंदुम, कदें तवांजे जानन ते जोख वाणे तवांखे आज़माईंदुम, कदें तवांजा बच्चा तवांखों जुदा करे तवांखे आज़माईंदुम, कदें तवांजा फसल फैलाए तवांखे आज़माईंदुम, ताकि खबर पे मांखे त सच्चो कहिड़ो आ कूड़ो कहिड़ो आ। वरी रब जे कुरान आवाज़ो ॾिनो अहसिबन्नासु अन युतरकू अन यकूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून। रब तो फरमाए छा माण्हू ईअं समझो आ बस रुगो ज़बान सां कलमो पढ़ंदा जन्नत पहुची वेंदा, इन्हनि ते इम्तिहान न ईंदो। रब तो फरमाए न मां आज़माईंदुमि तव्हांखे। वरी रब फरमाया फहसिबतुम अन्नमा खलकनाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। रब तो फरमाए छा तव्हां ईअं भायो आ त मां तव्हांखे बेकार करे पैदा कयो आ, तव्हां ते इम्तिहान न ईंदो, तव्हां ते आज़माइश न ईंदी। रब तो फरमाए मां तव्हांखे ज़रूर आज़माईंदुमि, जेके कामयाब थींदा उन्हनि खे जन्नत मोकिलींदुमि। तव्हां खां ॿियो कुझु नथो थी सघे, मुजाहिदनि जे लाइ दुआऊं त घुरो न, इहो त तव्हांजे वस में आहे। छा इन ॻाल्हि सां बि तव्हांजो इत्तिफ़ाक़ न आहे त मुसलमाननि सां नाहक थो थिए? छा था चओ तव्हां मुसलमाननि सां ज़ुल्म नथो थिए? करबला में कीस नथा थियनि? ॻाल्हायो नजफ में, बगदाद में, फलस्तीन में, काबिल में, कंधार में, चचीनिया में, बोसीनिया में बेगुनाह मुसलमाननि जो क़त्लेआम नथो थिए? ॿियो तव्हां कुझु नथा करे सघो, ते पहुची नथा सघो, त घटि में घटि उन्हनि मज़लूमनि जे लाइ दुआऊं त घुरो। हिननि रातिनि में रुठल रब खे परचाइण जी कोशिश कयो, नमाज़ुनि जी पाबंदी कयो, रोज़नि जो एहतिमाम कयो, रमज़ान जो आख़िरी ॾहाको एतिकाफ़ में गुज़ारण जी कोशिश कयो। मदीने जे मीर फरमायो मन इतकफ़ अशरम मिन रमज़ान कान कहज्जतैन व उमरतैन। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको अल्लाह जो बानो रमज़ान जो आख़िरी ॾहाको एतिकाफ़ में थो वेहे, उनखे क़बूल पयल ॿिन हजनि ऐं ॿिन उमरनि जो सवाब। हुज़ूर संजन फरमायो रमज़ान जे बारे में शहरु सब्र, सब्र जो महीनो आहे, शहरुल मुवासात, हमदर्दी जो महीनो आहे। इन महीने में ख़ासि करे तव्हां मदद कयो ग़रीबनि जी, मिस्कीननि जी। असां जूं ॿई ईदूं, मुसलमाननि जूं ॿई ईदूं, कॾहिं हिंदुनि जी होली ॾिठी अथव? वो रंग खणी हिक ॿिए खे पिचकारियूं हणंदा आहिनि, हिक ॿिए खे भोलो बणाए छॾींदा आहिनि। सची कॾहिं तव्हां इहो मंज़र ॾिठो आहे? पिचकारियूं खणी यको बस धूड़िया में लाए ॾींदा आहिनि। या ईद थी वई, फिल्म ॾिसंदा, गाना चवंदा, डांसूं कंदा, ईद है। असां वारी ईद ऐं उन्हनि जे ईद में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। असांजी ईद तौबह करण जो ॾिहाड़ो आहे, इस्तग़फ़ार करण जो ॾिहाड़ो आहे। असांजी ईद रुठल रब खे परचाइण जो ॾिहाड़ो आहे। असांजी ईद ग़रीबनि सां हमदर्दी करण जो ॾिहाड़ो आहे। अॼु वारी ईद ते हुकुम थियो त कुर्बानी कयो, जीअं ग़रीब बि गोश्त खाइनि। हिन ईद ते हुकुम थियो त फितरानो ॾियो। नंढो वॾो जवान पोढ़ो औरतूं मर्द सभु ॾियनि। जंहिंखे थोरी बि वसीयत आहे त उहो न लवाए ऐं 10 रुपया ॾेई बि जान न छॾायो। ॿियो वरी नओं मसलो ॿुधायांव थो अॼु, मथां कंहिं मौलवीअ तव्हांखे अॻु में न ॿुधायो हुजे। फितराने में छा ॾियणो आहे? टोयो जवन जो टोयो, मां तफ़सील तव्हांखे ॿुधायां थो। अरबी में हिनखे चइबो आहे सा, या टोयो खारकुन जो, या टोयो अंगूरनि जो। टोए खे चइबो आहे अरबी में सा। इहो तक़रीबन 3.5 किलो थियनि था। 3.5 किलो हिक टोए में तक़रीबन 3.5 किलोग्राम पवनि था। के उलमा एहतियातन 4.25 ऐं 4 बि लिखनि था, त हूअ तहक़ीक़ कई आहे त तक़रीबन 3.5 किलोग्राम। या खारकुन जा 3.5 किलोग्राम,
3.5 किलो खारकू या 3.5 किलो अंगूर या 3.5 किलो जव ऐं ॾियणी भी बेहतरीन शय आ, बेहतरीन अंगूर, बेहतरीन खारकू, बेहतरीन जव, जंहिंखे जेतरी वसीयत आ पंहिंजे वसीयत जे मुताबिक फितरानो कढे। जेकॾहिं को गरीब आ, को मिसकीन आ, तो अधु टोयो कणक जो, 2.25 किलो, एहतियातन 2 किलो। को गरीब आ तो 2.25 किलो कणक जा फी शख्स जे बदले में, जेतरा घर जा भाती तस, नंढा वड्डा जवान पोढ़ा मर्द औरतूं, सभिनी जो हिसाब करे। 10 भातीन, 12 भातीन, 15 भातीन, हिक हिक जे तरफां गरीब माण्हू भी, को कर्जी आ, कंहिं वटि कुझु बि कोन्हे त इनखे माफ़ आ, पर जंहिं वटि कुझु आहे उहो न लॻाए, उहो ज़रूर ॾे, उनखे बरकत थींदी, सुञो न थींदो। ऐं जंहिंखे अल्लाह वधीक ॾिनो आ उहो हुन हिसाब सां कढे। 3.5 किलो अंगूर या 3.5 किलो खारकू या 3.5 किलो जव। जेकॾहिं खारकियूं महांगियूं आहिनि ऐं तोखे अल्लाह गंज पैसा ॾिना आहिनि त पोइ बेहतरीन खारकुनि जे हिसाब सां कढ, उहा क़ीमत ॿध। त 3.5 किलो खारकूं घणे जूं थींदियूं, पोइ जेतिरा भाती ओतिरो हिसाब कर, ओतिरे सां ज़रब करेसि। 3.5 किलो अंगूर, बेहतरीन अंगूर घणे मिलंदा, तोखे अल्लाह गंज ॾिना आहिनि त इन हिसाब सां फितरानो कढ, जान न छॾाए। तोखे रब वसीयत ॾिनी आहे, अल्लाह जे रस्ते में ख़र्च कर, अल्लाह तोखे वधीक बरकत ॾींदो। 3.5 किलोग्राम अंगूरनि जी क़ीमत घणी आहे हिक शख्स जे तरफ़ों, जेतिरा भाती आहिनि ओतिरी ज़रब करेसि। अंगूरनि जो हिसाब भी नथो ॾेई सघे, खारकुनि जो हिसाब भी नथो ॾेई सघे, त पोइ 3.5 किलो जव, बेहतरीन क़िस्म जा जव 3.5 किलो घणे मिलंदा, पंहिंजी गुंजाइश जे मुताबिक उहो अघु करे, हिसाब करे, भातिन जेतिरा भाती ओतिरे ते ज़रब कर। पर तूं गरीब आ त 2.25 किलो कणक या कणक जो अटो या उनजी क़ीमत हिक शख्स जे बदले में उहो हिसाब कर। इहो ग़लत आहे त हर को 10 रुपया ॾे, हर को 15 रुपया ॾे, हर को 20 रुपया ॾे, न, हर को पंहिंजे वसीयत जे मुताबिक ॾे, जंहिंखे अल्लाह जेतिरो ॾिनो आहे। रब तो फरमाए मंज़ल लज़ी युक़रिज़ुल्लाहु क़र्ज़न हसना, वो केरा जेको मां अल्लाह के कर्ज़ो ॾे, वो केरा जेको मां अल्लाह के कर्ज़ो ॾे। फज़ाइल तहां जाम था ॿुधो, मसाइल भी समझो, फिलोसॉफी भी समझो, इबादतुनि जी हिकमत भी समझो। मंज़ल लज़ी युक़रिज़ुल्लाहु क़र्ज़न हसना, रब तो फरमाए केरा उहो जेको मां अल्लाह के कर्ज़ो ॾे। अल्लाह के कर्ज़ जी कहिड़ी ज़रूरत, ॾे भी पाण वरी घुरे भी पाण, या अल्लाह जी शफ़क़त आ ॿारनि जे मथां। अबो बाज़ार वेंदो आहे, ॿारनि जे लाइ टाफियूं वठी ईंदो आहे, ॿारनि में टाफियूं विराए पोइ हिकिड़े पुट खे चवंदो आहे मूंखे ॾिने, ॾिनईसि भी पाण, वरी घुरेसि भी पाण थो। अबे खे न टाफी जी ज़रूरत कान्हे, इहा अबे जी बच्चे सां मोहब्बत आहे। रब ॾिनो भी पाण, वरी अल्लाह घुरे भी पाण थो। अल्लाह खे तुंहिंजे चंदे जी ज़रूरत कान्हे, इहा अल्लाह जी तुंहिंजे मथां शफ़क़त आहे। ग़रीबनि खे ॾे ॼण रब खे ॾिनुई, मिसकीननि खे ॾे ॼण रब खे ॾिनुई, यतीमनि जी ख़िदमत कर ॼण अल्लाह खे ॾिनुई, बेवह औरतुनि जे घरनि में अन्न पहुचाए अच ॼण अल्लाह खे ॾेई आए, मदरसनि जे ग़रीब तालिब इल्मनि खे वञी ॾे ॼण अल्लाह खे ॾेई आए। रब खे ज़रूरत कान्हे, हे अल्लाह तुंहिंजे ईमान जो इम्तिहान थो वठे। जॾहिं इहा आयत नाज़िल थी, हज़रत अबू बकर साईं अचे पियो, यहूदी पाण में वेठा टोलो कयूं त हिकिड़े यहूदी ॿियनि खे चयो मुस्लमान अॻे त पाण सुञा, हाणे हिननि जो अलाह बि सुञो थी वियो। ई मज़ाक के, अलाह बि हिननि जो हाणे कर्ज़ा थो घुरेनि। मंज़ल लज़ी युक़रिज़ुल्लाहु क़र्ज़न हसना, हज़रत अबू बकर साईं जो लंघियो, ये लफ़्ज़ जो ॿुधई त कावड़ अची वियसि। थधो माण्हू हो, पर थधे माण्हू खे जॾहिं कावड़ ईंदी आहे त पोइ अलाह जी अमान कि न वेंदो, ईअं हक़ल ॾिनई त हड़ भॻा। ओढ़ो यहूदी हिकिड़ो उते रहिजी वियो, भॼी न सघियो, खुपी वियुसि मथां।
सुठी मरम्मत की तू मुझे अल्लाह के ॻाल्हाए थो लेटाए हमरा के हलियो वो भी सामत में आयो लटा बटा छनियई सिद्धो आयो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में कि सही जुठ असां है नाहक असां तव्हांजा पाड़ेसरी ये तव्हांजे अबू बकर मूंखे मार ॾिनी आहे अहिड़ो चंबो ठोकियो थी जो मुंहिंजे गिटनि ते प्रिंट ठही पई आहे मुंहिंजे साईं फरमायो अबू बकर तोखे मारियो आहे हा साईं फरमायो तो बोलियो त न आहे उमर त न हो जलाली मुर्स हज़रत उमर हो चई न सुञाणास अबू बकर हो अहिड़ो मूंखे चंबो हयो थी जो मारे रखियो अथई अञा ताईं मुंहिंजो मथो फिरे थो साईं मां सां ज़ुल्म आहे मूंखे फ़ैसिलो वठी ॾियो हुज़ूर साईं जन माण्हू मोकिलियो अबू बकर खे वठी अचो हज़रत अबू बकर आयो ॾिठई त यहूदी वेठो आहे हिते साईं हिते पहुतो आहे मूंखे मोकिलियो त इनखे पूरो कयां फरमायो अबू बकर ख़ैर त आहे अॼु ॾाढो कावड़ में आहे चईसीं मुंहिंजे अल्लाह खे ॻाल्हायो अथई मां जो लंघियुसि त पाण में चोयारी कयूं वेठा ऐं हिन चयो त साईं मुस्लमान अॻ में त पाण सुञाणे हिननि जो अलाह बि सुञो थी वियो हाणे चंदा थो घुरेनि कर्ज़ थो घुरेनि साईं मूंखे कावड़ आई मां हकल कम हड़ भॼी आहे मिलियो पोइ मरमत ठाहकी कई थमांसि मुंहिंजे साईं जन फरमायो हुन यहूदी खे तूं मुंहिंजे अल्लाह खे ॻाल्हायो आहे हिन साईं न मां शरीफ़ माण्हू मां किथे ॻाल्हायो मुंहिंजे साईं फरमायो अबू बकर चई साईं हाणे थो अलाह जे ॾिने मां साईं लफ़्ज़ ई न कुझु आहे साईं मां सां नाहक मां सां ज़ुल्म साईं मां सां इंसाफ़ कयो साईं मां सां वेधन मां सां जुठ मुंहिंजे साईं हज़रत अबू बकर ॾे त कुझु मां सच थो ॻाल्हायां बिल्कुलु हिन चयो सभिनी चयो टहक ॾिनऊं खिलिया अल्लाह जे शान में गुस्ताखी कयूं मूंखे कावड़ अची वई मां विढ़ियोमांसि हो चए न साईं मां चयो ई कोन साईं जन फरमायो अबू बकर हाणे मां वटि आयो आहे फ़ैसिलो फ़ैसिले में थींदियूं शाहिदियूं तूं शाहिद पेश कर त हिननि इहे लफ़्ज़ चया आहिनि त तुंहिंजे हक़ में फ़ैसिलो वेंदो ऐं जेकॾहिं न त पोइ हिननि जे हक़ में फ़ैसिलो वेंदो हज़रत अबू बकर साईं फरमायो साईं शाहिद त मां वटि कोई कोन्हे मां अकेलो हुजे कुल पाण में हाणे इहे त मुंहिंजे बारे में शाहिदी कोन ॾींदा पोइ फरमायूंसि त पोइ तुंहिंजे ख़िलाफ़ फतवा वेंदी पोइ चई त मां फतवा ॾियां हज़रत अबू बकर साईं फरमायोसीं तव्हांजो जेको फ़ैसिलो आहे मुंहिंजे अखियुनि ते आहे अञा साईं जन फ़ैसिलो न ॾिनो हो त जिबरील अची वियो अल्लाह जो न्यापो आयो त मुंहिंजा महबूब तकड़ न कजांइ अगरि अबू बकर वटि अॼु कोई शाहिद कोन्हे त अबू बकर जो शाहिद मां अर्शन वारो रब पाण हां जॾहिं हिननि मुंहिंजे शान में गुस्ताखी कई अगरि फर्शन ते अबू बकर उहे लफ़्ज़ ॿुधा हा त अर्शन ते मां बि उहे लफ़्ज़ ॿुधा आहिनि अबू बकर सच थो ॻाल्हाए अल्लाह जे रस्ते में ख़र्च करण सां तव्हांजी दुनिया ऐं दौलत में इज़ाफ़ो थींदो अॼु वाइदो कयो त तव्हां ग़रीबनि जी ख़िदमत कंदव तव्हां मिसकीननि जी ख़िदमत कंदव तव्हां यतीमनि जी ख़िदमत कंदव तव्हां बेवह औरतुनि जी ख़िदमत कंदव तव्हां हाजतमंदनि जी ख़िदमत कंदव इहा रोज़े जी फिलासफ़ी इहा रमज़ान जी फिलासफ़ी इहा ईद जी फिलासफ़ी मां जेको चयुमि अल्लाह सी मंज़ूर मक़बूल फरमाए कणक जो भी अधु टोयो ऐं रिवायत में अंगूरनि जो अधु टोयो ऐं मुकम्मल टोयो खारकुन जो या जवन जो ये सही ॻाल्हि आहे सा कणक जो या अंगूरनि जो ऐं अधु सा खारकुन जो या जवन जो या उन्हनि जी क़ीमत फी फर्द जे हवाले सां कंहिं लिखियो आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शाहिदी ॾींदा क़यामत में यकीनन शाहिदी ॾींदा असां वारी शाहिदी हितों वारी शाहिदी ऐं उन शाहिदी में फ़र्क़ु आहे जिते अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे त क़यामत में हुज़ूर साईं जन शाहिदी ॾींदा उते साॻे क़ुरान पाक में अल्लाह साईं फरमायो आहे त हुज़ूर जी उम्मत वरी अॻियनि उम्मतुनि ते शाहिदी ॾींदी यो किसो ही आहे हिनखे थोरो समझो मां काफ़ी जलसनि में वज़ाहतूं कयूं अथमि पर असांखे ॻाल्हि अलाए छो नथी सम्झ में अचे छो त कुझु दोस्त शाहिद जे लफ़्ज़ जी माना कनि था हाज़िर नाज़िर या ज़्यादती आहे शाहिद लफ़्ज़ जी माना हाज़िर नाज़िर नाहे हाज़िर नाज़िर सिर्फ़ अल्लाह जी ज़ात आहे हर जगह ते मौजूद सिर्फ़ अल्लाह जी ज़ात आहे
कोर्टुन में तवा केसन में शाहिद वठी विंदा हो उनके शाहिद कोठींदा हो जो गवाही दींदो आ इहो हर जगह ते हाजिर नाज़िर हुंदो आ। अब ॻाल्हायो जेकॾहिं शाहिद जी इहा माना है तो शाहिद हर जगह ते हाजिर नाज़िर हुंदो आ त पोइ तहां वारा शाहिद भी हर जगह ते हाजिर नाज़िर ईअं कोन्हे। शाहिद मौके जी शाहिदी ॾींदो। सब नबी अल्लाह जे अज़मत जा शाहिद आहिनि। सबनी अल्लाह जे कुदरत जा किरशिमा पसिया आहिनि। हजरत आदम अरफात जे मैदान में अल्लाह जी कुदरत ॾिठी। हजरत नूह बेड़े जे विच में अल्लाह जी कुदरत ॾिठी। हजरत यूसुफ खुहीअ में अल्लाह जी कुदरत ॾिठी। हजरत अयूब बीमारी जे आलम में अल्लाह जी कुदरत ॾिठी। हजरत ज़करिया कर्टन जे हेठां अल्लाह जी कुदरत ॾिठी। हजरत यूनुस मच्छीअ जे पेट में अल्लाह जी कुदरत ॾिठी। सभई नबी शाहिद आहिनि अल्लाह जे अज़मत जा, पर मदीने जे मीर अर्शन ते वञी अल्लाह जी कुदरत ॾिठी। शाहिद जी माना हाजिर नाज़िर ना है, न अकलन न नकलन, यह ज्यादती है। तमा हरूभरू अरबी जे लफ्जन के सिंधी जे लफ्जन जे मुताबिक न बनायो। हाने लंडन जे हिकड़े जलसे में हिकड़े दोस्त मां की चिट्ठी लिखी कि सी फलाणो दोस्तां जे जलसे में वेठो आ, यो नमाज पढ़ंदो आ पर अकेली पढ़ंदो आ, सही मेहरबानी करे इनके नसीहत कयो त इहो जमात सां नमाज पढ़े। मां उनके चुम तो बाबा तू अकेली नमाज छो पढ़ंदो आ, जमात सां छो न पढ़ंदो, जने पढ़े भी थो तो पोइ जमात सां पढ़। किसी कुरान में लिखियल आहे त अकेली नमाज पढ़ो। जो अल्लाह जा बाना कुरान में काथे लिखियल आहे? किसी कुरान में लिखियो न पियो आहे इन सलात तन्हा, नमाज तन्हा पढ़ो। हाणे काॾे अरबी वारी तन्हा, काॾे उर्दू वारी तन्हा। किसी इन सलात तन्हा कुरान में लिखियो पियो आहे त नमाज तन्हा पढ़ो, माना अकेली पढ़ो। हां इन तन्हा जी माना आहे त नमाज रोके थी बुराइन ए बदमाशिन खां। हो तो तन्हा जी माना है तो तन्हा नमाज पढ़ो। बाबा अरबी जो शाहिद है, सिंधी जो शाहिद है, में फर्क आ। इनके छा कोठींदा हो न यार जंहिं में पानी पयो आ जी। अंग्रेजी में गिलास जी माना छा आहे? शीशो। पर जेकॾहिं स्टील जो गिलास हुजे तो उनके भी गिलास कोठींदो न न। ऐं चीनी जो हुजे त बि, ऐं ठिकर जो गिलास ठहियल हुजे त बि। ऐं अंग्रेजी में गिलास जी माना आहे शीशो, को ठिकर शीशो आहे, शीशो आहे। सिंधी जे लफ्ज़न जी पंहिंजी माना है, अंग्रेजी जे लफ्ज़न जी पंहिंजी माना है, अरबी जी पंहिंजी माना है, सिंधी जी पंहिंजी माना है। शाहिद लफ्ज़ ते हमरा भुलजी था पवन, गन ॾेई बीह था रहनि। बाबा तव्हां अरबी डिक्शनरी खोलियो, ख़बर तव्हांखे पइजी वेंदी। तफ़सीर खोलियो, कुझु सम्झ खां कमु वठो। कंहिं अरब खां वञी भला पुछो त शाहिद लफ्ज़ जी माना छा आहे। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे भी अल्लाह ताला शाहिद कोठियो। ऐं हुजूर साईं जी उम्मत खे भी अल्लाह साईं शाहिद कोठियो। कुंतुम उम्मतन वसतन लितकूनु शुहदा अलन नास व यकून अर्रसूल अलैकुम शहीदा। रब तो फरमाए तव्हां विच थरी उम्मत हो जिन मुझे मदीने जे मीर ते कलमो पढ़ियो आ। ऐं मुंहिंजो रब तो फरमाए मुझे महबूब मोहम्मद जे उम्मत वारो तव्हां सॼी काइनात ते शाहिद हो, ऐं मुंहिंजो मोहम्मद तव्हां ते शाहिद। इन शाहिदी जे मसले के समझो ताकि गलत फहमी दूर थे। क़यामत जे ॾिहाड़े अॻियनि नबीजन जे उम्मतुनि जी हाज़िरी थींदी। अल्लाह ताला उन्हनि को पुछंदो जिन न मञो नबीजन खे। अल्लाह ताला उन्हनि को पुछंदो तव्हां काफ़िर छो थियो, तव्हां मुशरिक छो थियो, तव्हां मुंहिंजे ज़ात जो इनकार छो कयो, मां तव्हां ॾे पंहिंजा नबी मोकिलियमि, तव्हां उन्हनि जो चयो छो न मञियो। त अॻियनि नबीजन जा उहे बिगड़ियल उम्मती चवंदा साईं असां वटि त को नबी आयो ई कोन, असांखे त कंहिं इहा ॻाल्हि ॿुधाई कोन। अल्लाह ताला नबीयन सगुरन को पुछा कंदो त तव्हां इन्हनि ताईं मुंहिंजे वहदानियत जो पैगाम पहुचायो कन न। अल्लाह सी पंहिंजे नबीजन को पुछंदो त तव्हां इन्हनि खे इहा ॻाल्हि कई कन न त सजदो हिकिड़े अल्लाह जो, सॾु हिकिड़े अल्लाह खे, हर जगह ते मौजूद हिकिड़ो अल्लाह, वाजिबुल वजूद हिकिड़ो अल्लाह, माबूद ऐं मसजूद हिकिड़ो अल्लाह, नज़र न्याज़ जे लाइक हिकिड़ो अल्लाह, पुकार जे लाइक हिकिड़ो अल्लाह, ताक़त जो सरचश्मो हिकिड़ो अल्लाह। अल्लाह साईं पंहिंजे नबीजन सगोरन खे चवंदो त तव्हां इन्हनि माण्हुनि ताईं इहे ॻाल्हियूं पहुचायूं कन न। अल्लाह जा नबी चवंदा साईं असां ये सभु ॻाल्हियूं हिननि खे ॿुधायूं, हिननि न मञियो। अल्लाह ताला उन्हनि उम्मतुनि खां पुछा कंदो जिन न मञी ॻाल्हि नबीअनि जी त मुंहिंजा नबी त चवनि था
मुझा नबी त चवन था तिन्हनि तव्हां ताईं ॻाल्हियूं पहुचायूं पर तव्हां इनकार कयो, छो न मञो तव्हां? हो चवंदा न सही, असां सां इहे ॻाल्हियूं कोन कयूं, असांखे इहा ॻाल्हि कोन ॿुधायूं, असांखे इहा सम्झाणी कोन ॾिनऊं। अल्लाह साईं वरी नबीअनि खां पुछंदो, नबी सगोरा चवंदा रब तोखे इल्म आहे, असां ॻाल्हियूं हिननि खे ॿुधायूंसीं, हिननि न मञियो, असां वस कयासीं, हिननि असांजी ॻाल्हि न मञी, हिननि इनकार कयो। अल्लाह ताला नबीअनि सगोरनि खे चवंदो, तव्हांजो को शाहिद आहे जो तव्हां इन्हनि ताईं तौहीद जो पैगाम पहुचायो? नबी सगोरा चवंदा, हा साईं असां वटि शाहिद आहिनि। अल्लाह साईं उन्हनि खे चवंदो, केरु आहे तव्हांजो शाहिद? उहे चवंदा, साईं तुंहिंजे आख़िरी नबी जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती असांजा शाहिद आहिनि। नबी सगोरा हुजूर साईं जे उम्मतिन खे शाहिद वारींदा क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे उम्मतिन जे मथां। अल्लाह साईं मदीने जे मीर जे उम्मत खां पुछंदो, हे नबी सगोरा तव्हांखे शाहिद था वारिन त इन्हनि तौहीद जो पैगाम पहुचायो पर हुननि न मञियो, हो चवनि था त पैगाम न पहुचायूं, तव्हां शाहिदी ॾींदव? हुजूर साईं जा उम्मती चवंदा, रब करीम असां शाहिदी ॾींदासीं। रब साईं चवंदो, तव्हां कहिड़ी शाहिदी था ॾियो? चवंदा, साईं नबी सगोरा सच था चवनि, इन्हनि पैगाम पहुचायो, हो कूड़ था ॻाल्हाइनि, हुननि खे ख़बर बि पई पर ॼाणी वाणी ज़िद जे करे न मञियो। त उहे उम्मती चवंदा, साईं हे त हुया ई कोन, हे शाहिदी कीअं था ॾियनि, हे त हुया ई कोन। अल्लाह साईं हुजूर साईं जे उम्मतिन खे चवंदो, तव्हां हुया ई कोन, शाहिदी कीअं था ॾियो? चवंदा, साईं इहा ॻाल्हि सही आहे पर तुंहिंजे मदीने जे मीर असांखे ॿुधायो हो ऐं असांजो ईमान आहे त मदीने जे मीर जेको चयो आहे सो सच आहे, असां इन जे करे शाहिदी था ॾियूं जो मदीने जे मीर असांखे इहा ॻाल्हि ॿुधाई। पोइ इते अल्लाह साईं पंहिंजे महबूब खे शाहिदी जे लाइ उथारींदो त पाक मोहम्मद करीम फरमाईंदो, मुंहिंजा रब मुंहिंजा उम्मती सच था ॻाल्हाइनि। शाहिदी जो मफ़हूम ई अजाए हिननि अलाए कहिड़ो बयानु करे छॾियो आहे। महिरबानी करे दीन जे ॻाल्हियुनि खे सम्झ सां सम्झण जी कोशिशि कयो, रुगो पंहिंजी सिंधीअ खे विचड़ाए करे अरबी जे लफ़्ज़नि जो ग़लति तर्जुमो करे माण्हुनि जो ईमान न बिगड़ियो। मेखे साहब जन जो ख़िताब न थी सघियो आहे, मेखे साहब जो कुझु मजबूरियूं आहिनि, इन जे करे उन्हनि जो ख़िताब न थी सघियो आहे। असां मुख़्तलिफ़ आलमनि खे घुरायो आहे, मक़सदु आहे त असां अल्लाह जो क़ुरान ॿुधूं। असां वरी बि कोशिशि कंदासीं त हर साल मुख़्तलिफ़ उलमा अचनि। असांखे इहो नाहे ॾिसणो त ॻाल्हाइण वारो केरु आहे, असांखे इहो ॾिसणो आहे त इहो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि ॿुधाए थो या न। जेको बि आलिम असां वटि पहुतो, जिन खे बि असां अर्ज़ु कयोसीं, जेके बि तकलीफ़ करे आया, असां उन्हनि जा थोराइता आहियूं। अल्लाह ताला उन्हनि खे जज़ाए ख़ैर ॾे। सभिनी आलमनि असांखे दीन जूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, असांखे उन्हनि जो क़दुरु करणु खपे, इज़त करणु खपे ऐं एहतराम करणु खपे। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह जे लाइ इहो हुकुम आहे त जॾहिं कंहिं शख़्स खे अल्लाह ताला उन भले पार घुराए त उते जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते उहो शख़्स पहुचे त उते अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह चवे। मां बि जॾहिं उते वेंदो आहियां त ईअं चवंदो आहियां। बाक़ी इहो किथे बि हदीस में लिखियलु न आहे त तव्हां हर जगह ते अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह चओ, किथे बि लिखियलु कोन्हे। को हिकिड़ी रिवायत अहिड़ी ॿुधाए त मां मञण जे लाइ तयारु आहियां। हर जगह ते दुरूद पढ़ण जो हुकुम कयो वियो आहे। असांखे हुकुम कयो वियो दुरूद ऐं सलाम जो। सलाम अतहियात में पढ़बो आहे, सलाम अतहियात में पढ़बो आहे, निमाज़ में पढ़बो आहे। हर को शख़्स जॾहिं निमाज़ पढ़े थो त उहो निमाज़ में अतहियात पढ़े थो, उन में हुज़ूर साईं ते सलाम आहे न अतहियात में, अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू। बाक़ी मसइलो हो दुरूद जो त सहाबिन सगोरन पुछा कई त साईं अल्लाह तबारक व तआला हुकुम कयो त असां तव्हां ते दुरूद ऐं सलाम पढ़ूं। सलाम त अतहियात में आहे, सलात कहिड़ी पढ़ूं, दुरूद कहिड़ो पढ़ूं? त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुरूद पाण समझायो त इहो दुरूद माते पढ़ंदा कयो, जंहिंखे दुरूद इब्राहिमी चइबो आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। असां इहो ई चऊं था त जेको पैगंबर साईं जो हुकुम आहे उन में असांजी भलाई आहे, असांखे उहो ई करणु खपे। असां न सलात जा इनकारी हूं न सलाम जा इनकारी।
हुजूर साईं जन जी हदीस आहे त ॿियनि उम्मतुनि में 72 फ़िरका थिया ऐं मुंहिंजी उम्मत में 73 फ़िरका थींदा, सभु जहन्नम में वेंदा, हिकिड़ो फ़िरको जन्नत में वेंदो, उहो कहिड़ो आहे? हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जी पाण वज़ाहत फरमायूं मा अना अलैहि व असहाबी, उहा जमात जन्नत में वेंदी जेका उन रस्ते ते हलंदी जेको मुंहिंजो रस्तो आहे ऐं मुंहिंजनि सहाबनि जो रस्तो आहे। जंहिं शख्स जी जिंदगी अल्लाह जे रसूल जे नक्श कदम जे मुताबिक़ गुज़रे ऐं हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबन सगोरन जे नक्श कदम जे मुताबिक़ गुज़रे, उहो जन्नत वेंदो। उन जी वज़ाहत पैगंबर सी पाण करे छॾी। शाहिदी जी तफ़सील अची वियो, पुकार जो तफ़सील अची वियो, हाज़िर नाज़िर जे बारे में क़ुरान पाक जूं वाज़े आयतूं मौजूद आहिनि त अल्लाह खां सवा ॿियो को बि हाज़िर नाज़िर कोन्हे। सदके ऐं वसीले जे बारे में इन में माण्हुनि खे ग़लत फहमियूं आहिनि। हिकिड़े हमरा मां खे जो तव्हां वाह बि वसीलो नथा वञो, तव्हां भला बांग खां पोइ दुआ न पढ़ंदा आहियो? मां जो पढ़ंदो आहियां चईसीं पोइ उन दुआ में जो लिखियो पियो आहे वसीलो, मां जो पढ़ी ॾेखार चईसीं बांग खां पोइ हुकुम आहे न त दुआ पढ़ो, अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावति ताम्मा व सलातिल क़ाइमा आति मुहम्मदनिल वसीलत वल फज़ीलत व दरजत रफ़ीअत व बअसहु मक़ामम महमूदन लज़ी वअदत इन्नका ला तुख़लिफुल मिआद। साईं पोइ उन में वसीलो लिखियो न पियो आहे त हुज़ूर जो वसीलो वठो। हाणे इन अल्लाह जे बाने खे केरु सम्झाए? अरबी इबारत त पढ़ियो पर वेचारे खे माना जी ख़बर कान्हे। आते मुहम्मद निल वसीलत, हाणे इन जी माना था कनि त साईं हुजूर जो वसीलो वठो। हाणे इन लफ़्ज़नि जी माना छा आहे इहा सम्झो। इन जी माना इहा आहे त ए अल्लाह साईं पाक मुहम्मद करीम खे वसीलो नसीब फरमा, पाक मुहम्मद करीम खे वसीलो अता फरमा। ए अल्लाह साईं पंहिंजी मेहरबानी सां पंहिंजे महबूब खे वसीलो इनायत फरमा। हिनखे चङी तरह समझो। 99% माण्हुनि खे हिन जी ख़बर कान्हे। वसीलो जन्नत जे उन दर्जे जो नालो आहे। सिंधीअ वारो वसीलो ॿियो आहे, अरबी वारो वसीलो, गड़बड़ी तां थी थिए। सिंधीअ वारो वसीलो ॿियो आहे, हिन जे वसीले मांखे माफ़ कर, इहो सिंधी वारो वसीलो, हे वसीलो ॿियो आहे। आते मुहम्मद निल वसीलत, वसीलो जन्नत जे उन दर्जे जो नालो आहे जो उन दर्जे खां मथे कोई दर्जो कोन्हे। 1.25 लख नबी भी उन दर्जे ते नथा पहुची सघनि। उहो दर्जो ख़ासि रखियो वियो आहे मुहम्मद अमीर जे लाइ। वो तख्त है जन्नत जो, वो दर्जो है जन्नत जो। ॼण त मुहब्बत जे करे उम्मती अल्लाह के अर्ज़ था कनि मुंहिंजो साईं त उन दर्जे ते हुअं ई पहुचंदो, पर मुहब्बत जे करे ॼण उम्मती अल्लाह के अर्ज़ था कनि त रब करीम जंहिं तुंहिंजे महबूब असांखे दीन समझायो, जंहिं तुंहिंजे महबूब असांखे इस्लाम समझायो, जंहिं तुंहिंजे महबूब असांखे क़ुरान समझायो, जंहिं तुंहिंजे महबूब असांखे तुंहिंजे वहदानियत जो पैगाम समझायो, ए असांजा रब करीम जंहिं मुहम्मद करीम जा असां ते एॾा एहसान आहिनि, न त असां शायदि